सरदार साईं पीर करामत फैसले न ॾियण वारी ॻाल्हि कई आहे। साईं दादा जो पीर करामत आहे न पंहिंजो पाण खे मुल्क जो वाली तो समझे, इन्हीअ करे फैसले ॾियण खां इनकार तो करे। पर अॻियो मां बि सरदार शाह ज़मान आयांसि, एतिरो जल्द उन्हीअ खे ससीअ जी बाह खबर न ॾींदुसि। बाबल साईं इन ॻाल्हि में साफ़ ज़ाहिर आहे त पीर करामत ॾोही आहे, इन्ही करे त फ़ैसिलो नथो ॾिए न। जेकॾहिं फ़ैसिलो न ॾींदो न पीर करामत, मां अदालत जो दरवाज़ो खड़काईंदुसि, मीडिया में वेंदुसि, इन कूड़े पीर जा कुथा करतूत दुनिया जे अॻियां वाखा कंदुसि। पोइ मां बि ॾिसां ईअं नथो फ़ैसिलो ॾे। सरदार साईं पीर करामत हुकूमत जो माण्हू आहे, उनखे कुझु बि कोन थींदो। रही ॻाल्हि मीडिया जी त हू नक जो पको आहे, उनखे खुआरी जो को बि असर कोन पवंदो। पोइ छा कयूं साईं दादा? हाँ हथ ते हथ रखी वेही रहूं? न साईं दादा न, इन्हीअ पीर करामत जे पोयां हल्की पाए ॿारींदो रहंदुसि, कॾहिं त पाए मो पपड़ त थींदो। सरदार साईं मां हाशिम ऐं दिलावर पीर करामत खे गॾिजी अहिड़ो सोगो कंदासीं जो उन जूं 7 पीढ़ियूं यादि कंदियूं। पिछाड़ी में ईअं बि कबो, पर फिलहाल असांखे ससी जी तलाश त करणी आहे न। थी सघे थो छोकिरी ससुई सच में पीर करामत वटि न हुजे त पोइ बाबल साईं ससी जी ख़बर केरु ॾींदो? पीर करामत जी हवेली में घिड़ंदो केरु? इहो कम असां पाणे कंदासीं। त पोइ ठीकु आहे साईं दादा, तूं हाणे वञ, छोकिरी ससीअ जी जांच कर। हाज़ुर सरदार। पर आखिर ससुई वही केॾा? ज़मीन की हुयसि या आसमान खाईसि? मुराद तुंहिंजी कोताही आहे। एतिरा चौकीदार, एतिरियूं बानियूं, उन जे हूंदे करे बि छोकिरी निकिरी वई आहे, या कंहिंखे ख़बर न पई त केॾांहुं हली वई? मुर्शिद साईं जॾहिं असां कमरे में ससुई खे ॾिठो त उते कोन हुई, ऊंदे में ॿाहिरि ॾिठोसीं त असांखे नज़र न आई। अचानक टार्च जी रोशनी असांजी अखियुनि ते पई, असां ॾिठो त ससुई ओॾां भॼंदी पई वञे। असां फायर बि कया, साम्हूं ॾिठोसीं त काफ़ी हथियार बंद भी मौजूद हुया जिन असां ते भी फायरिंग कई। हुन जो मतलब त इहो सोचल समझल मंसूबो हो। ज़रूर इन मंसूबे में असांजा माण्हू शामिल हूंदा जिन ससुईअ खे भॼण जो मौक़ो ॾिनो हूंदो। बेशक मुर्शिद साईं, इहो कमु कबूतर ऐं उनजी भेण बसरा जो आहे, छो त इहे ॿई ससुई जा माइट हुया ऐं हिक ई ॻोठ जा हुया, पर हुननि असां सां कॾहिं बि अहिड़ी ॻाल्हि कोन कई। पर हाणे सरदार शाह ज़मान असां खां फ़ैसिले वठण जी ॻाल्हि करे रहियो आहे, असां हुनखे फ़ैसिलो कोन ॾींदासीं। मुर्शिद साईं जॾहिं ससुई असां वटि आहे न त शाह ज़मान खे छाजो फ़ैसिलो ॾींदासीं? जांच करायो, आस पास जे ॻोठनि में ॿोड़ करायो, या छोकिरी अञा ताईं माइटनि वटि बि न पहुती हूंदी। मुर्शिद साईं जॾहिं फायरिंग बंदि थी वई त ससुई जा हमराह भॼी विया। असां आस पास ससुई खे ॾाढो ॻोल्हियो, पर ससुई किथे बि नज़र न आई। थी सघे थो उहे ई हमराह ससुई खे खणी आया हुजनि जिन्हनि टार चई हुई। ईअं बि थी थो सघे, पर इहे हमराह केरु आहे? छा हुननि खे तव्हां नथा सुञाणो? न मुर्शिद साईं, मूंखे पक आहे त इहे हमराह सरदार शाह ज़मान जा हूंदा। रात जल्दी जांच कर, ससुई जी मूंखे रिपोर्ट ॾे। ठीकु आहे। अहिड़ी क़िस्मत तो असां सां केॾा न कलूर कया आहिनि। हिन देश जो माण्हू केॾो न बेवस ऐं लाचार आहे। ससी पीर करामत असांजे हथनि मां खसे, इंसाफ़ ॾियण वारा माण्हू ई पाण जलाद बणिजी वञनि त हिन देश जो छा थींदो? हा बाबा, अॼु असांजा हुक्मरान जलाद बणिजी विया आहिनि। जेको हारी अन्न थो पाए उन जा बच्चा बुख था मरनि। बाबा, जेको मजदूर आलीशान महल थो ठाहे उन जा बच्चा सीएम में था मरनि। उन महल ठाहिण वारे मजदूर वटि कखनि जी झूपड़ी बि न आहे। हितां जो हारी ऐं मजदूर केॾो न बेवस ऐं लाचार आहे बाबा। ॾाढा त ॾाढायूं करे विया। इहो ज़ालिम पीर जिनजी जाहिल माण्हू एॾी ताज़ीम था कनि, सो बातिन में केॾो कहारी आहे। असांजी मासूम न्याणी असां खां ज़ोरी खसे वियो।
न को दाद न को फरियाद ज़रीना करे त करे छा। ॾिसजांइ चाची, हिक न हिक ॾींहुं इन्हनि कूड़नि पीरनि जी पत वाउखी थींदी। इन्हनि जे कोटनि जा कंगरा किरंदा। जीअं हुन असांखां असांजी ससी खसी आ, तीअं ई हुन खां बि को न को हुन जा नंग खसींदो। जेको अनु हुन पोखियो आ न, उहो हिक ॾींहुं खेसि लुणणो पवंदो। असांजो फ़ैसिलो त अल्लाह कंदो, असां ग़रीब छा था करे सघूं। हाँ मीरा, तू फिक्र न कर, अल्लाह कंदो ससुई खे कोसो वार न लॻंदो। चाची, ससी अल्लाह जे पनाह में आहे, छो त जंहिंजो केर बि नाहे हूंदो उनजो अल्लाह हूंदो आ। बाबा तू हाँ न लाए, अल्लाह वटि देर आहे पर अंधेर नाहे, असांजी ससी ज़रूर ईंदी। हाँ धीअ, असां त सिर्फ़ अल्लाह खे मल्हाए सघूं था, ॿियो छा था करे सघूं। अल्लाह खां सवा असांजो ॿियो केरु आहे धीअ। यकीन कर बाबा, अल्लाह ॾाढो आहे। जिन अल्लाह ते यकीन कयो उन्हनि जा बेड़ा ई पार। अल्लाह साईं कंदो ससी खे कोसो वार न लॻंदो, ससी सलामत हूंदी। मामा साईं, मूंखे सोराना पक आहे त ससुई इन पीर करामत वटि आहे, छो त मां इन कबूतर जी अखियुनि मां ई सम्झी वियो होसि। थी सके तो ईअं हुजे बि, पर मुर्शिद साईं खे इन ससुई जी ज़रूरत कीअं पवंदी? छाजे लाइ पाण वटि रखंदो? थी सघे थो त ससुई मुर्शिद साईं खां पनाह वरिती हुजे। पर इहा पक कीअं थिए त ससुई पीर करामत जी हवेली में ई आहे? उन हवेली में त केरु दाख़िल बि थी कोन थो सघे। इहा ख़बर लौंग फ़कीर कबूतर ऐं माई बसरा ई ॿुधाए सघे। तो बोथ त हली कबूतर खां जांच करे अचो। मामा, कबूतर ऐं माई बसरा कुझु ॾींहंनि खां नज़र ई कोन था अचनि। ख़बर न आहे त अलाए केॾांहुं हलिया विया। हाँ बहादुर बचा, इहे बि के वॾा रोल आहिनि, मज़ो इन्हनि खे त अचे ई कोन थो। विया हूंदा सैर सफ़र ते। मां को ॿियो जुगाड़ ॻोल्हियां थो मामा साईं। मामा साईं, ॿुधो अथमि त इहो चाचा शाह ज़मान वॾियूं कोशिशूं करे रहियो आहे त इन पीर करामत खां फ़ैसिलो वठां। सरदार शाह ज़मान जी पीर करामत जे अॻियां हैसियत कहिड़ी आहे? पहिरीं मूंखे एतिरो त ॿुधा शामिर, जो हलियो आहे पीर करामत खां फ़ैसिलो वठण। बाबा साईं, मुर्शिद साईं हुकूमत जो माण्हू आहे। जे शाह ज़मान बि विस बि न फ़ैसिले ला त कोन ॾींदुसि फ़ैसिलो, इनकार करे छॾींदुसि। मामा साईं, तर में इहे बि ॻाल्हियूं हलनि थियूं त इहा ससी पीर करामत जी क़ैद में आहे। भाणजा, इहा शाह ज़मान जी का वरी ॿी नई चाल हूंदई। बड़े मुर्शिद साईं ते शाह ज़मान इंज़ाम हणी उनखे परेशान थो करणु चाहे। हा शमीर खान, बैस बंगुल खान सही थो चवे। न मामा साईं न, इहो इल्ज़ाम न पर हक़ीक़त आहे त मुर्शिद साईं पंहिंजे मुरीद दरिया खान जे क़त्ल जे प्लांद में न हाशिम खान जी सॼी आके खे अगवा कराए छॾियो। हाशिम पंहिंजा ॿिया घर भाती त कढी वियो, पर इहा ससियूं ते रहिजी वई। पोइ सरदार शाह ज़मान मुर्शिद साईं खे कुझु बि न करे सघंदो, पर पंहिंजो छा वञे जो मथे में सूर विझो। तूं वञ दिलबर खे वठी वञ, ॾिस कमंद कढियो कोन कढियो छोरनि। ठीकु आहे बाबा, हलिया दिलबर। अदी वॾेरनि जी ऐं पीरनि जी केॾी चमचागिरी कईसीं, उन खां पोइ बि इहो फ़ाइदो असांखे कोर्ट में अची बंदि कयो अथनि। पर तूं भेण आई खुटको न कर, तमामु सुरीलो ॻाइणो आहे, तोखे कलामड़ो थो ॿुधायां, टाइम पास कर। तूं मजबूर आ भेण, मुंहिंजी मजबूर आ, भली केॾी बि कंधार हुजे, मजबूर आ भेण मुंहिंजी। बस नथो करे, बस नथो करे। ये तुझा राग मुझो खानो खराब करे छॾियो, कैदियाणी बढ़ाए छॾियो अथई। पर मां मार पवई खुदाए जी, चले ये छापर छणी पवनी, सब कुछ तुझे करे थियो आ, तुझे करे। अदी हवेली जूं ॻाल्हियूं ॿाहिरि कढंदी त पोइ पीर असांखे छॾींदो। मां ये सब कम तुझा आहिनि,
तुझे करे ये सजा मिली आ तो करे तू सजा काटे अम्मा एड़ी मुझी किस्मत मुखे कसम आ सतन सुरन जो मु ससवी जी का भी गाल न कई आ इन जो मतलब त इन लौंग फकीरा सां ते इल्जाम आयो आ इन लौंग फकीर खे त मां ॾिसी रहंदसि अदी तू परेशान न थी ने परेशानी जो मूं वटि इलाज आहे तोखे मां कलाम थो ॿुधायां तुंहिंजी परेशानी ख़त्म अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पॼियो पियो आहे अॼु ॿियो ॾींहुं थियो आहे मुंहिंजो वात पॼियो पियो आहे निड़ियत न हो चुप कर चुप कर शाहजमान एडो जिंदगी में बेजार आई छा जो मुझे सामू तो अची पीर करामत तू मुखे सुञाणी कोन थो इज्जत सां फैसलो दे न त तुझो अहिड़ो अशर कंदुसि तुझूं दाहूं पंजन मामलन में टंग न अड़ा शाहजमान खान हुकूमत जो डंडो ॾिसण में न आहे ईंदो जॾहिं पुठीअ ते वसंदो आहे न चंगा भला मिलके तू छॾे भॼी वेंदा आहिनि पीर करामत ही सरदार शाहजमान तोखे भॼण बि कोन ॾींदो इज्जत सां मुंहिंजी न्याणी ससु ई मुंहिंजे हवाले करे छॾ न त मां तुंहिंजी अहिड़ी असलियत ज़ाहिर कंदुसि जो पीर करामत तुझे मथां राज खिलंदा दुनिया ॼाणे थी त मां सतराजी सरदार आहियां कोल जो सचो ऐं वाइदे जो पक्को माण्हू आहियां बस कर शाहजमान घणो ॻाल्हाए वियो ससु ई मूं वटि न आहे तोखे जेको करिणो आहे करे मूंसां चाहियो आहे इंतज़ार कजां पंहिंजे बर्बादीअ जो चाहे त सही त पीर करामत तुंहिंजो कहिड़ो असर थो करे हे मुराद हिम्मत कर बाबा हिम्मत कर न त तुझी ही मीरा हिम्मत हारे वेंदी कीअं हिम्मत करियां कीअं हिम्मत करियां हिन दर्द जो त को खातो ई न आहे न्याणी जो दर्द सहण ॾाढो ॾुखियो हूंदो आहे धीअ ॾाढो ॾुखियो हूंदो आहे बाबा तू त जबल जो माण्हू आहीं तू त इन सूरन खे सुञाणींदो ई न आहीं त पोइ अॼु ये सूरत जे अखियुनि में छो था लुड़का आणनि बाबा जॾहिं जहिड़ियूं जवान थियूं त सूरन अची सोड़ो कयो हीरा धीअ तोखे कहिड़ी ख़बर
जवान न्याणी जे जुदाई जो दर्द छा थींदो आहे, छा थींदो आहे। हिम्मत कर बाबा, हिम्मत कर। मानिका हरी वेंदी। असां सब पीर करामत ना मेड़ थी हलंदासीं बाबा। हरिये खुदा जे वास्ते मूंखे ज़हर आणे दे, ज़हर आणे दे त हिकिड़ो ई सूर सही हमेशा जे लाइ सुधी रह। खड़ी अमानी, खड़ी अमानी, मूंखे ज़हर आणे दे, मूंखे ज़हर आणे दे। छो त पीर करामत ॾांहुं हलियासीं त हू ज़ालिम असांखे बि कैद करे छॾींदो, कैद करे। ये न रो बाबा, रो बाबा। वॾा त नंढनि जी हिम्मत बणवा आहिनि, तूं हिम्मत न हार। तुंहिंजी धीअ अञा मीरा वेठी आहे बाबा, वेठी आहियां मां। अॼु मूं अव्हां खे हिते इन लाइ घुरायो आहे त सरदार शाहज़मान जे ॻोठ जी छोकिरी ससुई केतिरनि ॾींहंनि खां गुम आहे ऐं सरदार शाहज़मान जो शक सिधो सौ पीर करामत में आहे। उन करे ईंदड़ वक़्त में केतिरे ई वॾे खून खराबे जो ख़तरो बि आहे। ॿई धुरियूं ताक़तवर ऐं मज़बूत आहिनि। हिक तरफ़ सरदार शाहज़मान जो ज़ोर आहे पीर करामत ते त छोकिरी वापसि कर, जॾहिं त पीर करामत जो चवणु आहे त छोकिरी उन वटि न आहे। त पोइ आख़िर सर ससुई कंहिं वटि आहे? इहा त ख़बर कंहिंखे बि कोन्हे। इन लाइ मूं अव्हां खे हिते घुरायो आहे त जीअं अव्हां सभु पंहिंजा वसीला कतब आणे छोकिरीअ खे बाज़ियाब करायो। सर इहो वाक़ियो मुंहिंजी हद में थियो आहे। मां सम्झां थो त ससी जी अगवा में पीर करामत, बहादुर ऐं शमीर जो हथ थी सघे थो। अव्हां सभु पंहिंजे पंहिंजे तरीक़े सां इन मसइले खे हल करे मूंखे 3 ॾींहं जे अंदरि रिपोर्ट ॾियो। वधीक मालूमात जे लाइ अव्हां खे सूबेदार सुखियो ब्रीफ कंदो। मूंखे हींअर DIG वटि मीटिंग आहे, इन करे आउं हलां थो। सुखिया तूं हिन सभिनी खे ब्रीफ कर।